नाज़रीन, वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत क़ौमी असम्बली काउंसिल जो इजलास जारी। ज़रियनि मूजिब इजलास में सिंध बलोचिस्तान ऐं KPK जा वॾा वज़ीर शरीक आहिनि, जॾहिं त वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कई आहे। इजलास में वफ़ाक़ी तरक़ियाती बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। बजट 12 जून ते पेश कई वेंदी। क़ौमी असम्बली ऐं सेनेट जा इजलास अॼु तलब कया विया आहिनि। PP अॻवान सलीम माडवीवाला चयो आहे त ऐवान सदर में थियल इजलास में मामला तइ थिया। सूबनि 1700 अरब रुपया वफ़ाक़ी ॾियण ते इतफ़ाक़ करे वरितो। उहा रक़म स्ट्रेटजिक ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ घुर्बल हुई। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास जारी आहे। ज़रियनि मूजिब इजलास में सिंध बलोचिस्तान ऐं KPK जा वॾा वज़ीर शरीक आहिनि, जॾहिं त वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कई आहे। इजलास में वफ़ाक़ी तरक़ियाती बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। बजट 12 जून ते पेश कई वेंदी। क़ौमी असम्बली जे सेनेट जा इजलास अॼु तलब कया विया आहिनि। PP अॻवान सलीम माडवीवाला चयो आहे त ऐवान सदर में थियल इजलास में मामला तइ थिया। सूबनि 1700 अरब रुपया वफ़ाक़ी ॾियण ते इतफ़ाक़ करे वरितो। उहा रक़म स्ट्रेटजिक ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ घुर्बल हुई।